अल्लाह ताला जी रवायत ईंदी आहे त रमज़ान शरीफ़ जा जॾहिं रोज़ा फ़र्ज़ न हुया त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में अचण खां बाद में आशूरा जे रोज़े रखण जी ताक़ीद कई। लेकिन जॾहिं 2 हिजरीअ में रमज़ानुल मुबारक जा रोज़ा फ़र्ज़ थिया त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इंतिहाई ख़ुशी थी ऐं मोमिननि खे इहा ख़ुशख़बरी ॿुधाए करे चयूं त हाणे आशूरे जो रोज़ो उहो तव्हांजी मर्ज़ी आहे त रखो या न, लेकिन तव्हांजे मथां हिकु अज़ीम शान महीने में एॾा बाबरकत ॾींहं ऐं बाबरकत रातियूं, उन्हनि में अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां 2 तोहफ़ा तव्हां ॾे आया आहिनि। हिकिड़ो त रमज़ान शरीफ़ जे ॾींहंनि में रोज़ो रखणु, ॿियो रमज़ान शरीफ़ जे रातिनि में क़याम करणु यानी तरावियां पढ़णु। रमज़ान शरीफ़ उहो बाबरकत महीनो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मोमिननि जे मथां ख़ासि रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। रमज़ान शरीफ़ ई उहो महीनो आहे जंहिं महीने में अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां तमामु नबीअनि ते जेके सहीफ़ा नाज़िल थिया या जेके वॾा किताब नाज़िल थिया उहे रमज़ानुल मुबारक जे महीने में नाज़िल थिया आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते तौरेत नाज़िल थियो 6 रमज़ान ते। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते जेके सहीफ़ा नाज़िल थिया उहे ग़ालिबन 1 या 3 रमज़ान ते नाज़िल थिया हुया। अहिड़ी तरह हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते जेको ज़बूर नाज़िल थियो उहो बि 18 रमज़ान ते नाज़िल थियो हुयो। अहिड़ी तरह हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते जेको इंजील नाज़िल थियो उहो बि तक़रीबन 12 रमज़ान ते नाज़िल थियो हुयो। ऐं ईअं ई रमज़ानुल मुबारक जी वॾी अज़मत ऐं अहमियत वारी राति 27 जी राति में अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ऐं क़ुरान पाक खे नाज़िल कयो। त इन हैसियत सां बि रमज़ानुल मुबारक जी हिकिड़ी वॾी अहमियत सम्झ में अचे थी। ॿिए नंबर ते त रमज़ानुल मुबारक ऐं क़ुरान पाक जो पाण में ख़ासि ताल्लुक़ आहे।